بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطان والصلاة والسلام على نبينا محمد وآله أما بعد اللهم لا سهل إلا ما جعلته سهلا وأنت تجعل الحزن إذا شئت سهلا اللهم ارزقنا الإخلاص في القول والعمل اللهم ارزقنا الإخلاص في القول والعمل هي التأملات القرآنية जेको असांजो برنامج आहे हिकिड़ी आयत पढ़ंदा आहियूं क़ुरान जी ऐं उन मां थोरो फ़ाइदो वठंदा आहियूं तदब्बुर कंदा आहियूं तफ़सीर कंदा आहियूं उन मां माना सम्झूं त असीं उन ते अमल कयूं हीउ हिसो आहे 161 असां तदब्बुर ऐं तअम्मुल क़ुरान में छो था कयूं इहो बि जीअं दोस्तनि खे सदाईं ॿुधाईंदा आहियूं त काफ़ी क़ुरान में अलाह से असांखे इहो हुकुम करे थो त इहा शइ कयो पर असां कहिड़ो हुकुम कहिड़े आयत जो असांजे बारे में चऊं था जेके चऊं था त अलाह से असांखे हुकुम करे थो अलाह साईं काफ़ी जॻहियुनि ते क़ुरान में चए थो असीं हिकिड़ी आयत पकड़ूं था अलाह साईं जीअं चए थो सूरत मुहम्मद में अफ़ला यतदब्बरून अल-क़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा हिन क़ुरान खे छो नथा पढ़नि छो नथा सम्झनि छा जां त हिननि जे दिलनि ते ताला लॻी विया आहिनि छा ईअं काफ़ी क़ुरान में जिथे किथे अलाह साईं असांखे इहो फ़रमाए थो ऐं जेके असीं हींअर आयतूं पढ़ूं था उन जी तदब्बुर कयूं था तअम्मुल कयूं था जीअं त असीं दोस्तनि खे ॿुधायो त असीं हिकिड़ो यानी तरीक़ो वरितो आहे त असांखे काफ़ी उते आलिम जेके पाकिस्तान इंडिया में जिथे ॿुधूं था त सदाईं जेके आयतूं नबी करीम जे शान में हूंदियूं आहिनि उहे सदाईं आणींदा आहिनि जीअं इन्नल्लाह व मलाइकतुहु युसल्लूना अलन नबी अहिड़ियूं आयतूं सदाईं माण्हुनि खे ॿुधाए ऐं पंहिंजी तक़रीरूं वाइज़ शुरू कंदा आहिनि हा इहे क़ुरान में आहिनि सही आहिनि बिल्कुलु पर इंसान खे हर क़ुरान में जेके शयूं आहिनि उहो फ़र्ज़ु आहे आलिमनि ते त उहे शयूं माण्हू सभिनि खे ॿुधाइनि माण्हुनि खे सभिनि खे ॿुधाइनि उहे शयूं छो फ़र्ज़ु आहे इहो आलिमनि ते त इहो क़ुरान में अलाह से असां ते फ़र्ज़ु रखे छॾियो आहे त अलाह ताला आलिमनि खां मीसाक़ वरितो आहे कसम वरितो आहे वाइदो वरितो आहे त जेको बि क़ुरान में जेकी शइ आहे ऐं किताब सुन्नत में आहे उहा माण्हुनि अवाम खे जे अॻियां सभु रखिजे छो जो अवाम सभु को त आलिम कोन थो थी सघे सभु को त तालिब इल्म नथो थी सघे इहा आयत कहिड़ी आहे क़ुरान में अलाह साईं हिकिड़ी जॻह ते असांखे चए थो अल्लाह ताला चए थो वइद अख़ज़ल्लाहु मीसाक़ अल्लज़ीना ऊतुल किताब लतुबय्यिनुन्नहु लिन्नासि वला तक्तुमूनहु आल इमरान जी 187 आयत आहे अल्लाह साईं ते चए थो त अल्लाह ताला तव्हां ते कसम वरितो आहे तव्हां ते मुआहिदो वरितो आहे त जेको बि हक़ु आहे क़ुरान में ऐं सुन्नत में माण्हुनि खे अवाम खे ॿुधायो ज़रूरी छो जो उन्हनि खे तव्हांजे ज़रिए उन्हनि खे ख़बर पवंदी हलाल ऐं हक़ हलाल तंहिंजे करे क़ुरान में जेके असांजे ओॾा जा सॻोर आलिम असां ॾिठो आहे त घणो ज़ोर हूंदो आहे जेको नबी करीम जे शान में हूंदियूं आहिनि आयतूं उहे ॿुधाइनि था या हदीसूं ऐं जेके ॿियूं आयतूं जेके क़ुरान में जीअं बशरीयत जूं आहिनि ऐं जिथे इताब आहे नबी करीम खे अलाह साईं यानी कुझु हुकुम अहकाम ॾिए थो पंहिंजे तरफ़ां इहे ॿुधाए थो जीअं अबस वतवल्ला जा या लिम तुहर्रिम इहे आयतूं जेके आहिनि या नबी तक़िल्ला इहे इंशाअल्लाह हिकिड़ी आयत आणींदासीं उन जो किसो बि ॿुधाईंदासीं पर इहे आयतूं ठुप कोन था माण्हुनि खे ॿुधाइनि त यानी हू था सम्झनि त इहा जीअं न सम्झनि त हिकिड़ी गुस्तागी आहे नबी करीम जी इहा गुस्तागी कान्हे क़ुरान असीं पढ़ूं था त गुस्तागी कान्हे बाक़ी माण्हुनि खे ॿुधाईंदासीं त गुस्तागी कान थींदी छो जो इहो हक़ु आहे त इंसान जेको हक़ु आहे इंसान ज़ाहिर करे माण्हुनि खे ॿुधाए त जेके असां वटि आहे जीअं आहे त अॼु आहे सूरत फुसिलत जी अलाह ताला चए थो कुल इन्नमा अना बशरुम मिथलुकुम त यूहा इलैया अन्नमा इलाहुकुम इलाहुन वाहिद फस्तक़ीमू इलैहि वस्तग़फिरू ववैलुल लिलमुशरिकीन हिते अलाह साईं चए थो त तूं वरी जिथे बि असीं चयो था दोस्तनि खे त जिथे बि क़ुरान में अचे कुल जो लफ़्ज़ अचे त यानी या मुहम्मद तूं पंहिंजे उम्मत खे ॿुधा त हिते बि आहे कुल इन्नमा अना चओ तूं पंहिंजे माण्हुनि पंहिंजे उम्मत खे त इन्नमा अना बशरुम मां तव्हां वांगुरु बशर आहियां यूहा इलैया इहो ई फ़र्क़ु आहे त मूं ॾे वाही अचे थो अलाह जे तरफ़ां जिब्रील अचे थो इलैया अन्नमा इलाहुकुम इलाहुन वाहिद त तव्हांजो ख़ालिक़ु मालिक हिकु आहे वाहिद फस्तक़ीमू इलैहि उन जे चवण ते हलो उन जे राह ते हलो उन जे रस्ते ते हले उन जे रस्ते ते तव्हां हलो फस्तक़ीमू इलैहि वस्तग़फिरू ऐं उन खां माफ़ी बि वठो ऐं उन खां पोइ वरी छा थो चए अलाह साईं ववैलुल लिलमुशरिकीन वैल उन जे लाइ वेल आहे उन्हनि जे लाइ दोज़क आहे दोज़क में हिकिड़ी वादी आहे उनजो नालो वेल आहे ऐं वेल जो लफ़्ज़ आम जेको आहे उहो छा आहे त यानी वेल जीअं असां पाकिस्तान में चवंदा तुंहिंजे लाइ वेल आहे हाणे त इहो अलाह साईं चए थो उन्हनि जे लाइ वेल आहे कंहिंजे लाइ मुशरिकनि जे लाइ छो
हिते उलमा जे क़ौल आहे त छाजे लाइ हिते इहो छो हिते चई त वैलुन लिल मुशरिकीन। हिते इन में उलमा जो क़ौल आहे त अल्लाह ताला असांखे इहा सूरत फ़ुसिलत में 6 आयत में चए थो त यानी इंसान नबी करीम तूं चओ त मां तव्हां वांगुरु इंसान हा बशर हा, पर मूंखे फ़र्क़ु अलाह साईं इहो हिकिड़ो महिरबानी अलाह साईं मूं ते कई आहे जो मूं ॾे जिब्रील मोकिले थो, मूं ॾे वाही मोकिले थो। ऐं वैलुन लिल मुशरिकीन छो जेके माण्हू जेके अॼुकल्ह ॾिसूं था पाकिस्तान में त माण्हू नबी करीम जो शान ॿुधाए माण्हू एतिरो हुननि खे नबी करीम जो शान मथे करे जो अलाह सां गॾु करे छॾनि ऐं अलाह जूं सिफ़तूं नबी करीम खे ॾेई छॾनि। इहो आहे इहा मुसीबत। कहिड़ी शइ बि हद खां वधीक थी वेंदी आहे त पोइ उहो इंसानु उहो यानी ग़लति रस्ते ते अची वेंदो आहे। छो जो हीअ कदालिक अलाह साईं इहा असांखे चए थो व कदालिक जअलनाकुम उम्मतन वसता, तव्हांखे मूं वसत उम्मत विच उम्मत कई आहे। न सफ़ा गुलू कजो जीअं ईसाइनि कयो त ईसा अलैहिस्सलाम खे मथे करे करे पोइ अलाह जो पुटु करे छॾियुसि, ऐं न सफ़ा छॾे जो नबी जो शान ई न हुजे ऐं न हुन जेके रहमत आहे जी अलाह जे लाइ असांजे लाइ अलाह मोकिली आहे उहा बि न तारीफ़ कजे ऐं विच हुजे तारीफ़ बि कजे हुनजी ऐं उन जा जेके शान आहे उहो बि ॿुधाइजे ऐं उन जो हक़ीक़त बि ॿुधाइजे त सभु मुस्लमान विच रस्ते सही रस्ते ते हले। ऐं इहा हिकिड़ी गुस्तागी न आहे नबी करीम जे आऊज़ बिल्लाह। तो असांजो नबी आहे, असांजो शफ़ी आहे, असांजो हबीब आहे ऐं केर बि गुस्तागी जे नबी करीम जो थींदो त उहो उन आख़िरत उन पंहिंजी विञाए छॾी। पर हिते अलाह साईं जो हिते चए थो त वैलुन लिल मुशरिकीन। हिते उलमा चवंदा इहे लफ़्ज़ आहे छाजे लाइ त के ज़माने में इहे अलाह खे अॻे ख़बर आहे त अहिड़ा माण्हू ईंदा जो नबी जी शान खे मथे करे पोइ अलाह जूं सिफ़तूं हुनखे ॾेई छॾींदा, पोइ उहे शिरक में पइजी वेंदा। तंहिंजे करे अलाह साईं हिते चयो वैलुन लिल मुशरिकीन, वेल आहे मुशरिकनि जे लाइ। नबी जे चवण खे न घटि बि करिणो आहे न सफ़ा बि मथे करिणो आहे जीअं अलाह जे सिफ़त सां ॾेई छॾियूं न नबी करीम खे। अलाह साईं चए थो त तूं चओ मां बशर हा, अलाह साईं मूंखे शान इहो ॾिनो आहे, मूं ते रहमत कई आहे जो मूंखे नबी रसूल उलुल आज़म ख़ातमुल अंबिया कयो ऐं मूं ॾे जिब्रील मोकिली, मूं ॾे हीअ क़ुर मोकिली ऐं मां तव्हां वांगुरु इंसान हा बशर हा। पर अलाह साईं मूंखे पंहिंजा ख़ज़ाना ॾेई छॾिया आहिनि, मूंखे हर ख़ैर मां ॾिनो अथसि, नहरुल कौसर ॾिनसि, मूंखे क़यामत ॾींहुं शफ़ी करे छॾी, मूंखे कंहिं पहिरियां मां जन्नत में दाख़िल थींदुसि। इहे सभु जेके शान आहे नबी करीम जो आहे भलो आहे ऐं असांजी हिकिड़ी इज़त आहे छो जो असांजो नबी आहे। पर हिते अलाह हिते चए थो नबी करीम त तूं चईन अलाह ताला चए थो नबी खे त तूं चईन फस्तक़ीमू इलैहि त अलाह जे राह ते हलो, अलाह जे रस्ते ते हलो। उन जे रस्ते ते हलंदो त जेको मुंहिंजे चवण ते हलंदो त अलाह जे रसूल जे चवण ते वेझो थींदो ऐं मुंहिंजो इतिबा कंदो ऐं जेको जंहिं शइ खां मां तव्हांखे झलियां थो त उन खां तव्हां परे थियो ऐं उन खां पोइ वस्तग़फिरू यानी चए थो उन खां अलाह खां माफ़ी बि वठो छो जो पंहिंजा गुनाह बि आहिनि, इंसान ख़ता जो घर आहे ऐं तक़सीर थिए थी, इंसान कमी पेशी में पइजी थो वञे त तंहिंजे करे वरी पछाड़ी में वैल आहे लिल मुशरिकीन यानी हलाक ऐं अज़ाब शदीद जेको मुशरिकनि खे थींदो अल्लज़ीन युशरिकून बिल्लाह, जेके अलाह सां शिरक था कनि। अलाह जेको आहे वाहिद अहद रहमान रहीम आहे, उहो ख़ालिक उहो मालिक उहो सभु शइ उन वटां उहो ॾिए थो, पर इंसान उन सां मख़लूक खे उन सां शरीक न करे। तंहिंजे करे हिन जे आयत में आख़िरी में इहो बयानु असांजे लाइ आयो ऐं क़ुर में सॼे में भरियो पियो आहे त इन्नमा अना बशर, असीं बशर हल कुंतु इल्ला बशर। इंशाअल्लाह आणींदासीं थोरियूं आयतूं कुझु त माण्हुनि खे जेको शयूं नथियूं उते ॿुधणु अचनि या कोन था माण्हू उन्हनि खे ॿुधाइनि, एतिरो नथा उन्हनि खे बयानु करे उन्हनि खे सम्झाइनि त उहे शइ असां चऊं था त माण्हुनि जे अॻियां रखूं त माण्हुनि खे सभु शइ जी ख़बर हुजे त असांजे क़ुर में सभु शइ अलाह साईं जेकी असांजे लाइ मोकिली आहे उहो छा आहे। जीअं जिथे नबी करीम खे इताब थो मिले त तो हीअ शइ कई आहे ग़लति कई आहे या तो हीअं करिणो आहे हीअं नाहे करिणो, इहे सभु जेके आयतूं क़ुर में आहिनि इंशाअल्लाह तरतीब सां जेतिरो पहुची सघियासीं। क़ुर हिकिड़ो वॾो समुंड आहे, इंसानु नथो पहुची सघे हर शइ ते। जे असीं इंसानु मरंदो मरी वेंदो त 1000 मां 10 बि कोन पहुची सघंदो जेको इल्मु आहे जेको क़ुर में। त इंसानु कोशिशि करे जेतिरो सम्झो आहे त ॿियनि खे बि सम्झाए, पंहिंजनि खे, पंहिंजे पाण खे, पंहिंजे घर वारनि खे, छो जो इहो असां ते फ़र्ज़ु आहे। अलाह साईं जे तोखे इल्मु ॾिनो आहे थोरो हुजे या घणो हुजे त तो ते ईअं न सम्झां हाणे मुंहिंजी मर्ज़ी आहे
मां पंहिंजे पाण खे सही कयां, बसि न, तुंहिंजे मथां मर्ज़ी तुंहिंजी न आहे। तूं पंहिंजे घर वारनि खे सम्झा, तुंहिंजे अहल औलाद खे सम्झा, पंहिंजे नियाणियुनि खे सम्झा, पंहिंजे सौट मारोटनि खे, भाइरनि खे, वेझनि माण्हुनि खे, ॻोठ वारनि खे। इहो तो ते फ़र्ज़ु आहे अलाह जे तरफ़ां। छो हाणे तोखे जेॾीमहिल इहो इल्मु ॾिनो अथसि त इहो इन जो मक़सदु इहो न आहे त असीं इल्मु हाणे लिकाए छॾियूं, छपाए छॾियूं, पंहिंजे लाइ रखे छॾियूं। छो जो इहो यहूदियुनि जो कमु हूंदो हो त इल्मु पाण वटि रखंदा हुआ, ॿियनि खे न ॿुधाईंदा हुआ। सिर्फ़ु असां वटि हुजे रोशनी, ऐं माण्हू पिया भली धक खाइनि ऐं खॾनि में किरनि, गुनाहनि में पिया किरनि, त वरी फिरी असां ॾे अचनि। न, असांजो फ़र्ज़ु आहे त असां इंसान खे, सभिनी बशरियत खे असांजो नबी करीम जो हिकिड़ो पैगाम जेको असांखे पहुतल आहे त इहो असां उन्हनि खे पहुचायूं। इहो असां ते फ़र्ज़ु आहे। तंहिंजे करे असां इहे आयत जेकी सूरत फुस्सलत 6 आयत आहे, क़ुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम यूहा इलैया अन्नमा इलाहुकुम इलाहुन वाहिद फस्तक़ीमू इलैहि वस्तग़फिरूहु ववैलुन लिलमुशरिकीन। इहा आयत अॼु जेकी उनजी तअम्मुल कयूं, तदब्बुर कयूं ऐं वधीक सम्झूं। घरनि में क़ुर पिया अथव, तफ़सीरूं पयूं अथव, खोले पढ़ो ऐं पंहिंजे अहल औलाद खे बि पढ़ायो ऐं सम्झायो त इंसान जेको आहे न सम्झे त अलाह असांखे कहिड़ो हुकुम करे थो, कहिड़ी शइ खां असांखे झले थो। ऐं असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां वांगुरु बशर हो, इंसान हो। अलाह से उनखे करामतूं ॾेई छॾियूं, मौजिज़ा ॾेई छॾिया। ऐं वॾे में वॾो जेको करामती मौजिज़ा जेको हीउ क़ुर आहे जंहिंको असीं पढ़ूं था, ऐं इहे क़यामत ॾींहुं नहर कौसर असांजे नबी करीम खे मिलंदो। नबी करीम खे शफ़ाअत असांजे लाइ रखे छॾी अथसि। त नबी करीम साहिबनि खे चवंदो त हर नबी पंहिंजी दुआ हिते अलाह खे जेकी ॾिनी हुअसि घुरी वियो, मां पंहिंजे लाइ दुआ पछाड़ी जे लाइ रखी आहे त क़यामत ॾींहुं मां पंहिंजे उम्मत जे लाइ उहा दुआ रखी आहे त मां शफ़ाअत कयां, त मां उन्हनि पंहिंजे उम्मत खे जन्नत में दाख़िल कयां। इहे हिकिड़ियूं वॾियूं नेमतूं आहिनि। क़यामत ॾींहुं नबी सभु भॼंदा, ऐं नबी अलाह खे चवण खां सिर्फ़ु नबी करीम चवंदो आना लहा, मां आहियां इन शइ जे लाइ, मां आहियां इन शइ जे लाइ। ऐं नबी करीम इहो वज़न उहो ई खणंदो। हर इंसानियत, काफ़िर, मुशरिक, मुस्लमान, सभु ॿियूं उम्मतूं बि सभई असांजे नबी जे पोयां लॻंदा। इहो हिकिड़ो वॾो शान आहे। इंशाअल्लाह शान नबी जी शान जे बारे में बि को दर्स शुरू कंदासीं। ऐं हीउ जेको असांजे आयतुनि जो हले बि थो दर्स तअम्मुलात क़ुरानी, हीउ हिसो 61, इहो बि हलंदो पियो जेसिताईं ज़िंदगी इंसान खे आहे। हदा वल्लाहु आलम। हिते असांखे थोरो हिकिड़ो किसो यादि अचे थो, भला हिकिड़ो मिंट में ॿुधायूं। हज़रत उमर इब्न ख़त्ताब खे उल्टी अचे पई, चाक कोन हो, त सहाबिन छा कयो, माखी खणी ऐं उन पाणी में मिलाए ऐं गिलास में उनखे चवनि त हीउ पी त दिलि पकी थींदी त उल्टी बीहे। त हुन उमर इब्न ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु खणी ऐं ॾिसी उन ॾे ऐं चई त इन्नहु लतय्यब, हीअ त शइ भली आहे। पर वरी चई वलाकिन्नी अस्मअ अल्लाह अज़्ज़ वजल, पर मां त ॾिजां थो अलाह जे क़ौल खां। लकिन्नी अस्मअ अल्लाह अज़्ज़ वजल यक़ूल अला क़ौमिन, चए थो त उन मां ॾिसां थो क़ुर में न अला क़ौमिन शहवातहुम, क़ुर में चए थो कंहिं क़ौम खे त तव्हां पंहिंजी शहवतूं, पंहिंजे मज़ा दुनिया में वठी छॾिया। उहो पोइ वरी आयत पढ़ी अअज़हबतुम तय्यिबातिकुम फ़ी हयातिकुम दुनिया वस्तमतअतुम बिहा। इहा सूरत अल अहक़ाफ़ में 20 आयत आहे। त अलाह साईं चए थो त दुनिया में तव्हां पंहिंजा मज़ा सभु वठी छॾिया, वस्तमतअतुम बिहा, ऐं दुनिया में तव्हां मज़ो छॾियो। फ़अख़ाफ़ु अन तकून, हज़रत उमर चए थो अन तकून हसनात उज्जलत लना फलम यशरब, ऐं उहो पाणी न पीतईं। चई त मतां मां अलाह खां ॾिजां थो त मां पंहिंजा भला अमलनि जा हिते ई वफ़ा करे छॾी, हिते में मां पंहिंजो उन जी सभु शइ वठी छॾी, तंहिंजे करे उहा माखी न पीतईं। ॾिसो न केॾो अलाह जो ख़ौफ़ हुनजे दिलि में हूंदो। अलाह ताला असांखे तव्हांखे अहिड़ो इहो नसीबु करे ख़ौफ़ दिलि में हुजे। हदा वल्लाहु अअलम। सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।